ऐलान फरमायो तवज्जो मुड़िया सुजाग वेठा आहियो बस तव्हांजो तवज्जो चाहींदुसि ध्यान सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो अल्लाह जो फरमान रब जो क़ुरान रब तो फरमाए वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाह फउलाइका हुमुज़ ज़ालिमून उहे माण्हू जेको अल्लाह क़ुरान नाज़िल कयो आहे उन जे मुताबिक़ फ़ैसिलो नथा कनि हुकुम क़ुरान जे मुआफ़िक़ नथा ॾियनि क़ुरान जे मुआफ़िक़ ज़िंदगी नथा गुज़ारनि फ़ैसिला क़ुरान जे मुआफ़िक़ में नथा ॾियनि फउलाइका हुमुज़ ज़ालिमून अल्लाह फरमाए तो ये ज़ालिम आहिनि जन अल्लाह जे क़ुरान खे छॾे जन रब जे फरमान खे छॾे ॾिनो क़ुरान जो ऐलान आहे त ये ज़ालिम आहिनि ऐं इन साॻी सूरत जे अंदर अॻिते आयत नंबर 44 में अल्लाह फरमायो वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाह फउलाइका हुमुल काफ़िरून जेकी अल्लाह जे नाज़िल थियल क़ुरान जे मुआफ़िक़ फ़ैसिला नथा कनि ये काफ़िर आहिनि जेके अल्लाह जे क़ुरान जे मुआफ़िक़ फ़ैसिला नथा कनि पहिरीं लफ़्ज़नि में हुयो त उहे ज़ालिम आहिनि ऐं ॿियनि लफ़्ज़नि में रब फरमायो त उहे काफ़िर आहिनि जेकी अल्लाह जे क़ुरान जे मुआफ़िक़ फ़ैसिला नथा ॾियनि ऐं टी आयत नंबर 47 सूरतुल माइदा जी उन में रब फरमाए तो वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाह फउलाइका हुमुल फासिकून अल्लाह जे नाज़िल थियल किताब क़ुरान जे मुआफ़िक़ जेकी फ़ैसिला नथा कनि ज़िंदगी क़ुरान जे मुआफ़िक़ नथा गुज़ारनि ये फासिक आहिनि फासिक जी माना चिट्टो पिटो बदकार चिट्टो पिटो गुनहगार ज़ाहिर ज़हूर नाफ़रमान हिकिड़ो लिखी छपी वञी गुनाह करे उनखे सरबो आहे फाजिर उनखे छा सरबो आहे जेको लिखी गुनाह करे मसलन को माण्हू सिगरेट तो पिए पंहिंजे पीउ खां लिखी पंहिंजे चाचे मामे वॾनि खां लिखी चोरी थो करे खाट हणे राति जो लिखी पर हिकिड़ो दीना दास्ती रस्ते ते बीह फुर थो करे धाड़ो थो हणे हू जेको चोरी थो करे इहो फुजूर आहे इहो फाजिर आहे ऐं जेको रस्ते ते बीह ॾींहं ॾियारे जो धाड़ो थो हणे इहो फासिक आहे ज़ाहिर ज़हूर गुनाह करण वारो आहे अल्लाह फरमाए थो जेको रब जे नाज़िल थियल क़ुरान के छॾे पंहिंजी मर्ज़ी मुआफ़िक़ या के ॿिए जे मर्ज़ी जे मुआफ़िक़ फ़ैसिला थो करे रब तो फरमाए त इहो ज़ालिम आहे इहो फासिक आहे इहो काफ़िर आहे मोमिन उहो आहे जेको क़ुरान जे मुआफ़िक़ फ़ैसिला करे मोमिन उहो आहे जेको अल्लाह जे दीन जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे जीअं साईं तव्हांखे 1.5 कलाक ॿुधायो त मस्जिद खे रुॻे अंदर दीन खे मस्जिद में महदूद न रखे पर ज़िंदगी जे हर गोशे में ज़िंदगी जे हर लम्हे में ख़ुशी आहे ग़मी आहे ॾुख आहे सुख आहे देस आहे परदेस आहे हिकु मुस्लमान हुजण जे नाते असांजे मथां बठोरे वारा फर्ज़ आहे त पंहिंजे मालिक जे रस्ते ते हलूं पैदा कंहिं कयो आहे रोज़ी कंहिंजी था खाओ हुकूमत कंहिंजी में वेठा आहियो जवाब ॾियो न सरदार जी हुकूमत आहे अल्लाह जी हुकूमत आहे न रहो रब जी हुकूमत में खाओ अल्लाह जो पियो अल्लाह जो तव्हांखे जियापो ॾिनो अल्लाह ज़िंदगी ॾिनी अल्लाह सेहत जवानी हुस्न माल दौलत बच्चा छा नेमत आहे जेका रब तव्हांखे न ॾिनी आहे इन तउद्दू नेमत अल्लाह ला तुहसूहा जे अल्लाह जे नेमतुनि खे ॻणींदो न ॻणे थकिजी पवंदो नेमतूं रब जूं खुटाए न सघंदो आहे न
अनफुसिकुम अफला तुबसिरून पंहिंजे जान खे त ॾिसो पंहिंजे वजूद में त ॾिसो मूंखे हिकिड़े ॾियारे ख़्याल थियो इहा आहे त पढ़ियो न ख़्याल थियो त मां ॾिसां त मूं ते अलाह केतिरा थोरा कया आहिनि पंहिंजे वजूद खे ॾिठुमि पंहिंजे ओसे पासे ॾिठुमि पंहिंजे घर खे ॾिठुमि पंहिंजे ओड़े पाड़े खे ॾिठुमि ॻणी थो वियुसि ॻणी जो हीअ रब जी नेमत अखियूं रब जी नेमत कन रब जी नेमत ज़बान ॻाल्हाइण वारी रब जी नेमत ख़ुदा ॼाणे ॻणींदे कलाक गुज़री विया रब जूं नेमतूं खुटाए न सघियुसि मां थकिजी पियुसि पर रब जा थोरा खुटाए बटोरे वारा करे तूं बि त गौर कर न रब तो ते बि एहसान कया आहिनि या न हिकिड़ो पाणी जो थधो गिलास जो पी ख़ुदा ॼाणे इहो पाणी जो गिलास बि रब जी अहिड़ी नेमत आहे जो हिन जो तूं बदल एवज़ ॾेई नथो सघीं जेको थधो पाणी गर्मी जे मौसम में तूं पीअंदो बादशाह जे वञण तड़पे पियो सफ़र में हो उन में चप खुश्क थी वियसि कलीजो खुश्क थी वियो के माण्हू जे साम्हूं ॾिठई त थधे पाणी जी मश्क खयूं बीठो आहे बादशाह चयोसि मां मरां थो मूंखे पाणी जी ॾाढी वञ लॻी आहे मूंखे हिकिड़ो गिलास ॾे कि मुल्ह कहिड़ो ॾींदे जे अधु बादशाही घुरंदे त अधु पींदो साईं पर पाणी जो गिलास ॾे जे भला जेको पाणी पी ऐं पेट में फासी पवई पेशाब न अचे रुकिजी वञे पोइ बीमार थी पवी पोइ जेको अधु बादशाही जो ॾींदुसि रुॻे निकाल थिए ॿाहिरि जे बसि तुंहिंजी सॼी बादशाही हिकिड़ो पाणी जो गिलास आहिनि रब जा थोरा बच्चा ॾिनई घर ॾिनई इज़तूं ॾिनई माल ॾिनई एतिरियूं नेमतूं ॾिनई जो फिटाई थो वञे त थोरा न छोरा मूं ते मारूअड़नि जा थर में वारी छोरणी तिहां बि घणेरा भलायूं ऐं भेरा ऐं ॻणियूं ॻणी वियसि केतिरा भलायूं ऐं भेरा ॻणियूं ॻणी वियसि केतिरा एतिरा रब एहसान कया ॿुधाए त उन रब जो असां ते हक़ आहे या न आहे या त हिकिड़ो कम्यूनिस्ट आहे जेको ख़ुदा खे मञे ई नथो अलाह जे वजूद जो मुनकिर आहे जो बसि जहान पाणे थो हले पियो उहो वञी खॾ में पवे असीं त मुस्लमान आहियूं असीं त पंहिंजे रब खे मञण वारा आहियूं चओ रब खे अलाह खे मञी थो त पोइ मञ जीअं मञण जो हक़ आहे न मञ ईअं जीअं मञण जो हक़ आहे न ख़ुशीअ में ग़मीअ में दुख में सुख में ज़िंदगी जो जहिड़ो बि लम्हो अचे कमु ईअं कबो जंहिंमें अलाह राज़ी चओ अहिड़ो कमु कबो जंहिंमें हाणे मस्जिद में वञी निमाज़ पढ़ीसीं अलहमदुलिल्लाह इहो अलाह जे रज़ा जो कमु आहे मस्जिद में अचे निमाज़ पढ़ीसीं पर शादी थी ख़ुशी जो मौक़ो मिलियो त पोइ वरी पुछंदासीं ओड़े पाड़े खां बाबा शादी थो कयां कहिड़े फनकार खे घुरायां कहिड़ा नाचूं घुरायां कहिड़ी ॻाइणी घुरायां छा इहा अलाह जी फरमाबरदारी आहे ॾुख अचे त रब जे दर ते ॾुख अचे त पोइ सिर सजदे में ग़म अचे बीमारी अचे मुश्किल अचे तकलीफ़ अचे पोइ सिर सजदे में पोइ पीर फ़कीर वली बुज़ुर्ग कलंदर भिटाई साईं वारो कजो दुआ घुरो मुश्किल करे वरी मुश्किल टरी वई पुट न पियो थिए त रब जे दर ते बाॾाए पियो त पुट थिए हाणे पुट थियो आहे त वरी मंगणहार खे घुराईंदो न मिठा पुट जे रब ॾिनो आहे न उनजो शुक्रानो कीअं कजे अलाह खां पुछ अलाह जे रसूल खां पुछ त ख़ुशी कीअं कजे ग़मी कीअं कजे हाणे असां वटि सिंध में वरी छठी कंदा आहिनि छठी तव्हां वटि त कोन्हे छठी इहा छठी अथव वाण की रस्म हिंदुर जी इहे वाया हिकु ॿिया पाकिस्तान ठहियो वाया छॾे विया पर छठी हिते रहाए विया पुट मुस्लमाननि जो तरीक़ो छठी न आहे
यो कानूनन जो किताब है छा ॾिसो न गाॾी मूं वरिती गाॾी सां वरी हिकिड़ो बुक बि ॾिनो का मशीन वठो न मसलन वॉशिंग मशीन वठो त बुक ॾींदा बाबा हीअ ॿुधी हिन कम जे लाइ हे बटण हिन कम जे लाइ पाणी हीअं विझिजे पाणी हीअं कढिजे जेको मशीन ठाहींदो आहे उन मशीन सां गॾु हिकिड़ो किताब जो बि ठाहींदो आहे उन में उन मशीन जे इस्तेमाल जो तरीक़ो लिखंदो आहे टीवी वठो टीवी सां गॾु बुक नंढो मिलंदो उन में तरीक़ो लिखियलु हूंदो त हीअं हिन मशीन खां फ़ाइदो वठिबो हिन बटण जो ही मक़सदु आहे हिन बटण जो ही मक़सदु आहे अल्लाह असांजो मिशन वजूद जी ठाहिण वारो असांजे वजूद ठाहिण वारो इन वजूद सां गॾु अलाह वरी क़ुर बि मोकिलियो आहे इन क़ुर में लिखियल आहे ही तव्हांखे अखियूं ॾिनियूं अथव न इन अखियुनि सां अबे जी ज़ियारत कर अमर जी ज़ियारत कर काबे जो वञी दीदार कर इन अखियुनि सां क़ुर जी तिलावत कर इन अखियुनि सां वञी कामिल मुर्शिद वलीअ जी ज़ियारत कर पर ख़बरदार इन अख सां परावा नंग न ॾिसजांइ इन अख सां बेहयाई जूं नज़रूं न कजांइ इन अख सां परावा ऐब न ॾिसजांइ इन अख जो जाइज़ इस्तेमाल कहिड़ो आहे नाजाइज़ इस्तेमाल कहिड़ो आहे क़ुर में लिखियो पियो ज़बान रबनी आहे ज़बान असांजे वजूद जो अहम मौज़ू आहे पर इन ज़बान खे इस्तेमाल कीअं कजे क़ुर में लिखियल आहे इन ज़बान सां चओ सुभान अल्लाह जन्नत में हिकिड़ो वण पोखबो जंहिंजी छांव 3 ॾींहं घोड़ो डोड़े छांव न कुटे इन ज़बान सां चओ अल्हम्दुलिल्लाह एतिरो सवाब मिलंदई जो क़यामत जे ॾियारे तुंहिंजो मीज़ान पुर नेकियुनि सां भरिजी वेंदो इन ज़बान सां मदीने वारे मीर ते दुरूद पढ़ कलमो पढ़ ज़िक्र कर तिलावत कर इहो ज़बान जो जाइज़ इस्तेमाल आहे पर ख़बरदार इन ज़बान सां कूड़ न ॻाल्हाइजांइ गिला न कजांइ कंहिंखे तानो न ॾिजांइ कंहिंखे मिलणो न ॾिजांइ कंहिंजी दिलि न ॾुखाइजांइ ज़बान रब ॾिनी आहे क़ुर में रब लिखियो आहे इन ज़बान खे हिननि कमनि में इस्तेमाल कजो हिननि कमनि में इस्तेमाल न कजो हाणे अल्लाह क़ुर में लिखियो आहे त इंसानो जेको मूं रब तव्हांखे वजूद ॾिनो आहे न इन में मुर्जे कानून ते अमल कजो इन पंहिंजे वजूद सां पर जेको अल्लाह जे कानून खे छॾे वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाह फउलाइक हुमुज़ ज़ालिमून अल्लाह जे फरमान क़ुर खे छॾे वरी पंहिंजे मर्ज़ी सां फ़ैसिला करे इहे ज़ालिम बि आहिनि इहे फासिक बि आहिनि इहे काफ़िर बि आहिनि मोमिन उहे आहिनि जेके क़ुर ते अमल कंदा बटोरे वारा पुछो तो भाई क़ुर ते अमल कजे या न कजे ऐं जेको क़ुर ते अमल करे न हिकिड़ी ॻाल्हि क़ुर जी के मञे उन ते अमल करे मदीने वारे साईं फरमायो त अल्लाह उन सां ख़ुशि थी ऐं जंहिंसां अल्लाह ख़ुशि थी वञे न उन जा ॾुख ॾोझरा रब लाहे छॾे गम परेशानियूं अल्लाह लाहे छॾे मसलन हिकिड़ी ॻाल्हि आहे जंहिंमें अल्लाह हुकुम ॾिनो आहे त हीअं कयो तव्हां उन रब जे फरमान मुताबिक़ अमल था कयो पोइ मदीने वारे साईं जी हदीस आहे सोणे हबीब फरमायो त अदल साअतिन अफदल मिन इबादत 60 सना अदल सां इंसाफ सां हिकिड़ो फ़ैसिलो कयो त 60 सालनि जी इबादत खां वॾो अजर मिलियो पंहिंजे ज़िंदगी जो फ़ैसिलो पंहिंजे बच्चनि जो फ़ैसिलो ओड़े पाड़े जो फ़ैसिलो तव्हां वटि को फ़ैसिलो खणी आयो आहे उहो फ़ैसिलो क़ुर जे मुआफ़िक़ कयो 60 सालनि जे इबादत खां वधीक अजर तव्हांजे दफ़्तर में रब लिखाए छॾींदो ऐं साईं फरमाइनि था जोर साअत फी हुक्मिन अशद व अज़म इंदल्लाह अज़्ज़ व जल्ल मिन मआसी 60 सना हिकिड़े फ़ैसिले में ज़ुल्म करणो क़ुर खे छॾे पंहिंजी
सां फ़ैसिलो करणु हिकिड़ो फ़ैसिलो क़ुरान जे ख़िलाफ़ करणु एॾो ॾोह आहे जेको 60 साल वञी गुनाह करे बेफ़रमानियूं करे 60 साल जा गुनाह हिकिड़े पासे हिकिड़ो फ़ैसिलो क़ुरान जे ख़िलाफ़ करण जो ॾोह अञा वॾो आहे चओ सल्लल्लाहु अलैहि या अना मुबसा सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो सही मुस्लिम में हदीस हजरत इयाद बिन हिमार रज़ी अल्लाह तआला अन्हु तो रिवायत करे हबीब ने फरमाया अहलुल जन्नत सलास टिन किस्मन जा माण्हू जन्नती त मुंहिंजी गारंटी आहे मदीने वारो तो फरमाया त मुंहिंजी गारंटी आहे टिन किस्मन जा माण्हू चओ टिन किस्मन जा माण्हू जन्नती आहिनि कहिड़ा साईं फरमायो ज़ू सुल्तान मुक़सितुन मुवफ़्फ़िक़ जेको अब्दुल सां इंसाफ़ सां क़ुरान जे मुताबिक़ फ़ैसिला थो करे इहो जन्नती आहे ॻोठ जो वॾेरो आहे फ़ैसिलो राशा खाशा ते न करे थाणे जो हिसे छो आहे जज आहे सुप्रीम कोर्ट जो या हाई कोर्ट जो या रेयर कोर्ट जो को आदिल बणिजी क़ुरान जे मुताबिक़ फ़ैसिलो करे साईं फरमाइनि था इहो जन्नती अथव मुंहिंजी गारंटी आहे ऐं ॿिए नंबर ते वरजुलुन रहीमुन रक़ीक़ुल क़ल्बि लिकुल्लि ज़ी क़ुर्बा मुस्लिमिन उहे माण्हू जेको पंहिंजे मिटनि माइटनि अज़ीज़नि क़रीबनि सां प्यार मुहबत नरमी सां पेश अचे इहो जन्नती आहे वॾेरो ईंदो न तो अॼु ॿाहूं ॿधी ॾिठो हूंदो राशा खाशा कंदो चापलूसी कंदो पर को ग़रीब अची वियो छिनल फाटल कपड़नि वारो उन खां नफ़रत कंदो उन सां बुग़्ज़ रखंदो उन खां कंध झटकाए वेंदो साईं फरमाइनि था न जेको ग़रीबनि सां पाज शफ़क़त करम सां पेश अचे पंहिंजा मिट मिस्कीन आहिनि सौट आहे मामू आहे चाचो आहे ग़रीब आहे उन ग़रीब सां पाज करे शफ़क़त करे प्यार करे साईं फरमाइनि था मुंहिंजी गारंटी सां इहो जन्नती आहे चओ सल्लल्लाहु अलैहि या अना मुबसा सल्लल्लाहु अलैहि या रसूल व अफीफुन मुतअफ्फिफुन ज़ू इयाल अयालदारा पुट धीउ वॾो केड़ अथसि वॾो कहोल अथसि पर एॾे वॾे अयाल जे बावजूद कंहिंखां घुरे नथो सुवाल नथो करे पिने नथो ॿियनि जे अॻियां हथ टिघो नथो करे अल्लाह ते भरोसो रखे थो त अयाल रब ॾिनो आहे रोज़ी बि अल्लाह ॾींदो साईं फरमायो इहो अयालदार रब ते भरोसे रखण वारो जन्नती ॾिसणो अथव त इन जवान खे ॾिसी वठो चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अहब्बुन्नास इलल्लाह यौमल क़ियामती वअदनाहुम मिनहुम मजलिसन इमामुना आदिल जेको अदल सां फैसला कंदो आहे क़ुरान मुआफ़िक़ फैसला कंदो आहे ज़िंदगी पंहिंजी क़ुरान
गुजारींदो जने क़यामत जो ॾियारो थींदो इहो अल्लाह जे वेझो वेझो करीब हूंदो जने मशर जो मैदान थींदो अल्लाह जी कुर्सी लगंदी अल्लाह जी कुर्सी जे साॼे पासे नूर जा मिंबर लगाया वेंदा ये अदल वारा अल्लाह जे कुर्सी जे करीब मिंबर ते वेहारिया वेंदा उन्हनि जा चेहरा नूर में चमकंदड़ हूंदा माण्हू चवंदा ये नबी आहिनि सिद्दीक़ आहिनि शहीद आहिनि केर आहिनि चवंदा न न न ये अदल वारा माण्हू आहिनि जेके इंसाफ़ सां फ़ैसला कंदा हुया इन्हनि खे रब जे अर्श जो सायो मिलंदो इन्हनि खां पुछाणो न हूंदो जेके अदल इंसाफ़ सां फ़ैसला कंदा आहिनि क़ुरान जे मुआफ़िक़ ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि इन्हनि खे अल्लाह ताला बिना हिसाब जे जन्नत ॾींदो जे अदल छजो जुल्म कयई नाजायज़ी कयई नाइंसाफ़ी कयई बसालू हिन उन्हनि सां अदल नथो करे पुट आहिनि उन्हनि सां इंसाफ़ नथो करे राशा खाशा करे हिकिड़े पुट खे 5 जरेब लिखी ॾिनई ॿिए खे 5 वेसा बि नथो ॾे बच्चनि सां ज़ुल्म ज़ालुनि सां ज़ुल्म ओड़े पाड़े वारनि सां नाजायज़ी क़ुरान जे मुआफ़िक़ ज़िंदगी नथो गुज़ारे साईं फरमायो जॾहिं क़यामत जे ॾियारे उथंदो अल्लाह उन ते तमरियल हूंदो रब फरमाईंदो मुंहिंजी रहमत खां तरियल मुंहिंजे रहमत खां परे पियल जे मुंहिंजे फरमान ते अमल न कयो दुनिया में भी इहो ज़ुल्म करण वारो अल्लाह जे रहमत खां तड़जी वेंदो क़यामत में भी अल्लाह जे रहमत खां तड़जी वेंदो बटोरे वारा कैसा नाजायज़ी ना है करनी कैसा नाइंसाफ़ी ना है करनी के जो हक ना है खाइणो के जी दिल ना है दुखाइणी जेके ॿियनि जो दिलियूं था दुखाइनि अल्लाह उन्हनि ते सख़्त तमिरबो सख़्त कावड़बो मदीने वाले साईं फरमायो अज़ियतुल मोमिन नक्सिल काबत सबईन मर्रा जी को माण्हू मुड़े तवज्जो कयो को माण्हू अल्लाह जे घर काबे खे ड्राहे लो आए न बेतुल्ला के ड्राहे लो आए न काबे के शहीद करण लो आए न साईं फरमायो 70 भेरा काबे के ड्राहे केॾो वॾो ॾोह पर हिकिड़े ग़रीब जी दिलि रंजाइण 70 भेरा काबे ड्राहिण खां बि वॾो गुनाह बादशाह माड़ी ठाई अवा पैसा न जो उनमें चुप करे वेही मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो उतरे छॾियो बादशाह माड़ी ठाई वॾो महल ठहियो 4-5 साल कम हलियो जॾहिं माड़ी ठही तयार थी नौकरनि ॿुधायो साईं हाणे महल तव्हांजो तयार थी वियो बादशाह पंहिंजे वज़ीरनि मुशीरनि खे गॾु वेठी महल जो मुआइनो करण जे लाइ निकितो महल ॾिसण जे लाइ बादशाह निकितो जेॾीमहिल आयो दरवाज़े ते ॾिठी हिकिड़ी कखाई झुकी ठही पई कखाई झूपड़ी ठही पई पुछा गया भाई झूपड़ी कंहिंजी हिकिड़ी पुठड़ी कुराड़ी पोड़ी ज़ईफ़ औरत ॾींहं जो पिनण वेंदी शहर में गदागरी कंदी रात जो इन झुकीअ में अची रात गुज़ारींदी पुठड़ी जो ॿियो को ओही पही कोन्हे न पुट न मुड़ुस न भाउ न बिरोही केर बि उनजो वारिस वसी कोन्हे पुठड़ी इन कखाई झुकीअ में रात अचे रहंदी बादशाह हेॾो मुंहिंजो महल हेॾो सुहिणी माड़ी ऐं दरवाज़े ते कखाई झुकी ठहे थी महल जी रौनक फिटी वई महल जो शो फिटी वियो ॾाढो मैदान साफ़ कयो बादशाह जो हुकुम मिली वियो नौकरनि घड़ी हिकिड़ी में उहा झुकी ड्राथी मैदान साफ़ करे छॾियो शाम थी पुठड़ी कुराड़ी ज़ईफ़ औरत आई ॾिठई त मैदान खाली पियो झुको कोन्हे
पुछा कि अबा मुझी झुकी कादे वई मुझो अछो कादे वियो मां बुधायस अम्मा हींअर बादशाह आयो महल ॾिसण जे लाइ तुंहिंजी झुकी कखाई झूपड़ी ॾिसी बादशाह चयो त मुंहिंजे महल जी हिन रौनक फिटाए छॾी आहे बादशाह हुकुम ॾिनो हिनखे ड्राहे छॾियो मैदान साफ़ करे छॾियो पुठड़ी हीअं मथे ने आयो माई जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया रोई चवण लॻी मौला ओ मुंहिंजा रब करीम मां कोन हुयसि तूं काॾे वियो मुंहिंजा मौला मां कोन हुयसि तू काॾे वियो ए मुंहिंजा मौला ही बादशाह ॾाढो ज़ालिम मूंखां ताक़त वारो आहे सही पियो भला तोखो बि ॾाढो ए मुंहिंजा मौला मुंहिंजो अछो वियो सियारे जी राति किथे रहंदसि तरहीब में इमाम मुनज़री रिवायत आंदी आहे उन माण्हू जे आखा ड्रिजो जंहिंजो अल्लाह खां सवा ॿियो केरु नाहे बेटा माण्हू जा वास्ता ॿुधाइनि के सूबेदार जो दोस्त आहे को वॾेरे जो दोस्त आहे को एमपीए जो दोस्त आहे को सरदार जो दोस्त आहे पर उहो माण्हू जंहिंजो अल्लाह खां सवा ॿियो केरु नाहे साईं फरमाइनि था उन माण्हू जी आखा ड्रिजो उन माण्हू जी ताखा ड्रिजो जंहिंजो अल्लाह खां सवा ॿियो केरु नाहे उहा मज़लूम जी ताह अल्लाह जे अर्श खे लोॾे छॾींदी आहे अल्लाह जी ज़ात खे उहा ग़रीब जी ताह यकदम पहुचंदी आहे रब फरमाईंदो मज़लूम सब्र कर तुंहिंजो मददगार मां अल्लाह जेॾी महिल ॿुढड़ी रोई मथे निहारे ता कई मुंहिंजा मालिक ज़ालिम मुझी छुटी ड्राहे छॾी मां राति किथे गुज़ारींदसि मुंहिंजा मौला मुंहिंजी फरियाद तोखे आहे मुंहिंजी दाह तो वटा बस माई जी दाह हुई रब फरमायो मलाइको इन बादशाह के महल सूधो ज़मीन में ग़रक़ कयो जे मुंहिंजी ॿुढड़ी ज़ईफ़ पानी ते बाझन कई आहे इनखे महल सूधो ज़मीन में ग़रक़ कयोसि जंहिंजे दिल में बाझ नाहे तरस नाहे हया नाहे ग़रीबनि जे लाइ दिल में उनखे मरहमत नाहे ओ मिठा ओ अदा कंहिंसां ज़ुल्म न कयो कंहिंसां नाजाइज़ी न कयो कंहिंजी हक़ तलफ़ी न कयो ओ मिठा अल्लाह वटि देर हूंदी आहे अंधेर न हूंदो आहे अल्लाह तबारक व तआला जा फैसला रब वटि ताख़ीर ज़रूर थींदी आहे देर ज़रूर थींदी आहे कॾहिं कॾहिं पर अब्दुल ज़रूर थींदो इंसाफ़ ज़रूर थींदो आहे कंहिंजी दिलि न ॾुखायो कंहिंजे हक़ तलफ़ी न कयो माण्हू जी पर तूं पंहिंजे अपे खे थो रंजाई तूं पंहिंजी जीतल अम्मा खे थो ॾुखाई त तुंहिंजो हाल कहिड़ो थींदो ओ मिठा जे पंहिंजे पीउ माउ जी दिलि रंजाई आहे रिदा और रब फी रिदल वालिदे व सख़्तुर रब फी सख़्तिल वालिदे मदीने वारे मीर फरमायो त अल्लाह जी रज़ा पीउ खे राज़ी करण में आहे अल्लाह जो कहर रब जी कावड़ अल्लाह जो दमर पीउ माउ खे नाराज़ करण में आहे जंहिंते अबो राज़ी अम्मा राज़ी उन ते अल्लाह बि राज़ी आहे मिठा
हलो न रस्तो ॾेई त हेठ ॾिसी कंद निमाए हेठ का ॾाटो मथे करे न हलो हेठ ॾिसो का मकोड़ी को केवल हुजे उन खां पेर हटाए सुभान अल्लाह उन ते विजाणी वाणी पेर न ॾियो बुजुर्ग हिकिड़ो वञे पियो ईअं ओचितो पेर अची वियुसि किविन जे मथां पोइ पेर जो हटाई त किविन फटके पई पोइ हेठि वेठो उनखे फूकूं जीअं वीचारी उहा ठीकु थिए हले तेसी ताईं बुज़ुर्ग बीठो रहियो जेसीं उहा किविन फटके पई जेॾी महिल हलण लॻी चई शुक्र अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे पेर मां बची वई रात थी आवाज़ तो अचेसि ओ अल्लाह जा बाना जेॾी महिल तो इन किविन ते लत ॾिनी आहे तड़पी पे फटकी पे अल्लाह जो अर्श जोश में अची वियो अल्लाह जी कावड़ जोश में अची वई पर इन किविन चयो मालिक इहो बाने मूंखे ॼाणी वाणी न लताड़ियो आहे बेख़बरी में लत अची वई आहे मौला मूं बख़्शो मांसि तूं बि माफ़ करीस आवाज़ आयो या किविल आम किविल न हुई वक़्त जे सिद्दीक़न मजा हुई सिद्दीक़न मजा या किविल पंहिंजे किविलनि जी सरदार हुई किविलनि खे नसीहत करण वारी हुई या किविल जेका अॼु तुंहिंजे पेरनि जे हेठों आई आहे अगरि तोखे माफ़ी न ॾिए हा त अलाह बि कोन माफ़ करई आहे ओ मिठा बराबर हज करे उमरो करे मक्को मदीनो ॾिसी पर जेकॾहिं तो कंहिंजो हक़ खाधो आहे कंहिंजी दिलि ॾुखाई आहे अल्लाह पंहिंजा हक़ माफ़ करे छॾींदो निमाज़ न पढ़ी हज करे माफ़ी आहे रोज़ो न रखी हज करे माफ़ी आहे पर जेकॾहिं पराओ हक़ खाधो अथई भली हज कर उमरो कर मक्को मदीनो ॾिसी माफ़ी न मिलंदई जेसीं ताईं उन खां माफ़ी न वठी जंहिंजो हक़ मारियो मिठा पंहिंजे ओड़े पाड़े सां सुठो सलूक रखो पंहिंजे घर वारनि सां घर वारी तुंहिंजे निकाह में तुंहिंजी माइटियाणी बि न आहे धारी आहे पर निकाह जे टिनि अखरनि में तोसां इन मिस्कीन जो तो ते हक हुआ जुल्म न कर मार कुट न कर पंहिंजे घर वारी सां सुठो सलूक रख पंहिंजे बच्चनि सां सुठो सलूक रख पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां सुहिणो बर्ताव रख पंहिंजी ज़िंदगी इहे गुज़ार जे क़ुरान में रब तरीक़ो सेखारियो हाणे तव्हां मूंखे ॿुधायो बठोरे वारा पंहिंजे उन मिटनि माइटनि वारे तरीक़े ते हलंदो यार दोस्त संगत वारे तरीक़े ते हलंदो या क़ुरान वारे तरीक़े दुनिया वारे तरीक़े ते हलंदो या मदीने वारे मीर जे तरीक़े ते जेके मुस्तफा सुहिणे जे तरीक़े ते हलंदो पक वाइदो वरी मथो रमज़ान बचे ये समझो तो ये पालूट थींदी रब जी रहमत सुभान अल्लाह इज़ा दखल रमज़ान फुतिहत अबवाबुल जन्नह व गुल्लिकत अबवाबुन नार ये रमज़ान जो चंड पींदो न जहन्नम जा दर बंद जन्नत जा दर खुली सुभान अल्लाह हां आज काई तारीख है शाबाश 24 22 26 या 5 29 या 30 थे ना बस दर जन्नत जा खुलण वारा दो बठोरे वारा जहन्नम जा दर बंद थियण वारा है वसुलसिलत शयातीन शैतानन के कैद कयो वेंदो इब्लीस के कैद कंदा त जी आजा थी बठोरे वारा अल्लाह अल्लाह कर सही फरमा मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही ईमानदारी सां सवाब जी नियत सां रमज़ान जा रोज़ा रखे पूरी जिंदगी जा गुनाह रब बख्शे माफ मन क़ाम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही ईमानदारी सां सवाब जी नियत सां रमज़ान जो तरावीहूं पढ़े रात जो नफल पढ़े जाके तिलावत करे कुरान सा लोलियूं लाए पूरी
जिंदगी जा गुनाह रब बख्शे वरी इन में हिकड़ी रात आ जेका साईं फरमाती है हिकड़ी रात 1000 महीनन का कद्र वारी रात लैलतुल कद्र साईं फरमा मन काम लैलतुल कद्र ईमानन व इहतिसाबन गुफिर लहू मा तकद्दम मिन ज़ंबिही ईमानदारी सा सवाब जी नीयत सा कद्र वारी हिकड़ी रात जागे पूरी जिंदगी जे गुनाह जी रब माफी दे वह औरत जेका नमाज भी पढ़े वरी रोजा भी रखे वरी रोजेदारन जरा मानड़ी बचाए सहरी अफ्तारी जो लंगर बिठाए साईं फरमाए क़यामत जे ॾियारे इहा औरत बीबी मरियम ऐं बीबी आसिया सां गॾु जन्नत आयो रमजान मल्हाइबो सोने नबी जे फरमान मुताबिक जिंदगी गुज़ारबी जेकॾहिं तव्हां इन तरीक़े मुताबिक मुहम्मदी रस्ते ते जिंदगी गुज़ारी त हिते बि वाह वाह हुते बि वाह वाह ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थी वेंदा मिठा असां मुसलमाननि जे लाइ आइडियल जिंदगी मदीने वारे साईं बेहतरीन तरीक़ो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उस्वतुन हसना अलबत्ता रसूलुल्लाह सोने जी जिंदगी में तव्हां जे लाइ भलो नमूनो बेहतरीन नमूनो जिंदगी गुज़ारण जो इहो आहे जेको मदीने वारे मीर सेखारियो ऐं अल्लाह जे क़ुर ॿुधायो ओ छा तयार आहियो तव्हां इन जिंदगी गुज़ारण जे लाइ अल्लाह करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाईंदो जिंदगी हीअं गुज़ारींदासीं जंहिंमें अल्लाह राज़ी मदीने वारो साईं राज़ी थिए रब करीम शाल अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए वमा अलैहि